हीअ दुनिया, धरती, सिज, चंड, सितारा, सयारा, कहकशाऊं कीअं, छा मां ऐं कॾहिं ठहियूं? बिग बैंग छा आहे? दोस्तो, बिग बैंग काइनात जी शुरूआत बाबति सभ खां मशहूरु ऐं साइंसी तौरु क़बूल थियल नज़रियो आहे। अचो त उनखे सम्झूं। लॻभॻि 14 अरब साल अॻु हिकु तमामु नंढड़े, इंतिहाई ॻरे ऐं गरम नुक़्ते मां ओचितो धमाको थियो। उन ई धमाके सां वक़्तु, जाइ यानी स्पेस, तवानाई ऐं मादो सभु पैदा थिया। उन लम्हे खे ई बिग बैंग चयो वञे थो। बिग बैंग खां पोइ छा थियो? पहिरें सेकंड में तवानाई ऐं रोशनी नंढड़नि ज़रड़नि में बदिलजी वई। कुझु मिंटनि में हाइड्रोजन ऐं हीलियम जहिड़ा सादा एटम ठहणु शुरू थिया ऐं लखें सालनि खां पोइ एटम गॾु थी गैस जा वॾा बादल बणिया। उन्हनि मां सितारा ऐं गैलेक्सियूं ठहणु लॻियूं। अरबें सालनि में सिज जहिड़ा सितारा, सयारा ऐं आख़िरकार धरतीअ जहिड़ा जहान पैदा थिया। हाणे सवाल आहे त इन जा सबूत छा आहिनि? साइंसदाननि वटि बिग बैंग लाइ 3 वॾा सबूत आहिनि, जिन में नंबर 1 आहे काइनात जो वधणु। एडविन हबल ॿुधायो त सभई गैलेक्सियूं हिक ॿिए खां परे थी रहियूं आहिनि, मतिलबु काइनात वधी रही आहे। काइनाती रोशनी, हिकु हल्की रेडिएशन जेका समूरी काइनात में पखिड़ियल आहे, उहा बिग बैंग जी गर्मीअ जा निशान आहिनि। हाइड्रोजन ऐं हीलियम जो मिक़दारु काइनात में उन्हनि जो औसत उहो ॾेखारे थो त उहे बिग बैंग वक़्तु ई ठहिया हुआ। बिग बैंग जो मतिलबु छा आहे? काइनात खे का बि हमेशह जी शुरूआत नाहे, पर उहा हिकु नुक़्ते मां जनम वठी वधंदी रही आहे। अॼु बि काइनात वधी रही आहे ऐं ईंदड़ वक़्त में उहा या त वधंदी रहंदी या कंहिं ॾींहुं वापसि बिग क्रंच में सुकिड़जी सघे थी। हाणे सवाल आहे त उहो गरम ऐं ॻरो नुक़्तो छा हुयो ऐं उन खां पहिरें काइनात में छा हुयो? साइंस मुताबिक़ बिग बैंग खां अॻु समूरी काइनात जो मादो, तवानाई, जाइ, स्पेस ऐं वक़्तु पाण में सुकिड़जी करे हिकु इंतिहाई नंढड़े ऐं ॻरे नुक़्ते में गॾियल हुआ। उनखे सिंग्युलरिटी चयो वञे थो। उहो नुक़्तो एतिरो ॻरो ऐं गरम हुयो जो असांजी मौजूदा फिज़िक्स उनखे मुकमिल तौर ते बयानु नथी करे सघे। सवाल आहे त उन खां अॻु काइनात छा हुई? हिते ॻाल्हि पेचीदा थी वञे थी, छो त साइंस जी हद, वक़्तु ऐं जाइ पाण बिग बैंग सां पैदा थिया। उन ई करे उन खां अॻु जो तसवर ई नथो करे सघिजे। जीअं त वक़्तु ई न हुयो त पोइ उन खां अॻु छा हुयो वारो सवाल साइंसदाननि जे लाइ ग़ैर मामूली आहे। कुझु साइंसदान चवनि था त बिग बैंग शायदि शुरूआत न, पर कंहिं अॻे काइनात जे सुकिड़जण यानी बिग क्रंच खां पोइ नए धमाके जो नतीजो हुजे। ॿिया चवनि था त असांजी काइनात मल्टीवर्स यानी केतिरियूं ई काइनातियूं मां हिकु आहे ऐं अॻु कुझु ॿियो यानी यूनिवर्स बि थी सघे थो। फ़लसफ़ियाती ऐं मज़हबी रुख, केतिरा ई साइंसदान चवनि था त बिग बैंग साइंस जी हद ताईं वज़ाहत करे थो, पर उहो ॿुधाइण खां क़ासिर आहे त उहो नुक़्तो छो ऐं कीअं वजूद में आयो। इस्लामी हवाले सां क़ुरान पाक में ज़िक्र आहे त छा काफ़रनि न ॾिठो त आसमान ऐं ज़मीन बंदि हुआ, पोइ असां उन्हनि खे अलॻि कयो। हिन आयत खे केतिरा ई मुहक़िक़ बिग बैंग सां जोड़िनि था त काइनात पहिरियां हिकु गॾियल शइ हुई जेका पोइ फाटी पई। हाणे सवाल आहे त बिग क्रंच छा आहे, जंहिंमें हीउ सॼो जेको वायुमंडल आहे, यूनिवर्स, काइनात, ॿियूं टियूं शयूं, इहे सभु सुकिड़जी वरी हिकु नुक़्ते जी शिकिल वठनि। बिग क्रंच बि काइनात जी क़िस्मत बाबति हिकु वॾो साइंसी नज़रियो आहे। जीअं बिग बैंग में काइनात हिकु नुक़्ते मां फाटी वधणु शुरू थी, बिग क्रंच उन जो उल्टो तसवर आहे। जेकॾहिं काइनात जो वधणु कॾहिं रुकिजी वञे ऐं वापसि सुकिड़जणु शुरू थी वञे त सभु सितारा, गैलेक्सियूं ऐं मादो आहिस्ते आहिस्ते हिक ॿिए ॾांहुं छिकिजी आख़िरकार साॻे यानी सिंग्युलरिटी नुक़्ते में गॾु थी पवंदा। उन ई अंजाम खे ई बिग क्रंच सॾिजे थो। काइनात जे मुस्तक़बिल जो दारोमदार ग्रेविटी ऐं काइनात जे फलाह जी रफ़्तार आहे। जेकॾहिं काइनात में मादो ऐं तवानाई तमामु घणी हुजे तॾहिं ग्रेविटी वधीक ताक़तवर थी वेंदी ऐं काइनात खे छिके वापसि गॾु करे छॾींदी। जेकॾहिं मादो घटि हुजे ऐं फलाह जो ज़ोर वधीक हुजे तॾहिं काइनात सदाईं वधंदी रहंदी। उनखे हीट डेथ या बिग फ्रीज़ चवनि था। कुझु साइंसदाननि जो ख़्यालु आहे त बिग क्रंच खां पोइ
वरी नओं बिग बैंग थी सघे थो, यानी चकर जहिड़ो सिलसिलो जंहिंखे साइक्लिक यूनिवर्स थ्योरी चइजे थो। हाणे ताईं काइनात जे मुशाहिदनि मां ज़ाहिर थियो आहे त काइनात सिर्फ़ु वधी न रही आहे पर तेज़ीअ सां वधी रही आहे, जंहिंखे डार्क एनर्जी चइजे थो। उन्हीअ मां लॻे थो त काइनात बिग करंट ॾांहुं वापसि न वेंदी पर वधंदी बिग फ्रीज़ या बिग रिप, जॾहिं सभु शयूं फाटी जुदा जुदा थी वेंदियूं, अंजाम ॾांहुं वापसि वञी सघे थी। इस्लामी फ़लसफ़ो कुझु इन तरह आहे। इन हवाले सां बिग करंट जे हवाले सां क़ुरान पाक में काइनात जे सुकिड़जण बाबति बि इशारो मिले थो, जॾहिं आसमान खे ईअं लिपेटींदासीं जीअं कागज़ जा वर्क लिपेटिया वञनि। केतिरा ई मुफ़सिर चवनि था त उहा आयत बिग करंट जहिड़े तस्वर ॾांहुं इशारो करे थी। दोस्तो, इन तरह जूं मालूमात ते मुश्तमिल वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, फेसबुक पेज खे फॉलो कयो, ऐं तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि ऐं कहिड़नि मौज़ूअनि ते वधीक वीडियोज़ ठहणु घुरिजनि, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।